अस्सलामुअलैकुम दोस्तों, कड़ारान उम्मीद आहे ताला पाक फज़लो करम सां ख़ुशि हूंदा। दोस्तों, ये अवां जी ख़िदमत में उस चांडियो जो मधुर आवाज़ पेश कजे थो डिजिटल सिंध तां। दोस्त जेके असांजे चैनल ते नवां आहिनि उन्हनि खे गुज़ारिश थी करे बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं बेल आइकन ज़रूरु प्रेस कनि त जीअं ईंदड़ हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी रहे। आहूं सुणी आलम जूं तो मोतिया मिठा, आहूं सुणी आलम जूं तू मोतिया वो मिठा, ऐ सोलंगीअ जो थी सा न त राणा खना तीन राज में। कैसर घोट खां अली मुराद खास केली, गुलू खास केली, केवल जोगी ने कलाम पसंद किया। आज को उस्ताद अम्ब जोगी दोस्तन ठटे काम यो शागिर्द वजीर शाह गुलजार चांडियो, गुलशेर चांडियो शागिर्द अञा आशिक टालो पंजे महबूब के ॾिसी छा थो चए। अञा न मुंह जी दिल जला हाणे त मोटी आ मिटा, सिक लगी आ दिल रबा। अञा न मुंह जी दिल जला हाणे त मोटी आ मिटा, सिक लगी आ दिल रबा। अञा न मुंह जी दिल जला, अञा न मुंह जी दिल जला हाणे त मोटी आ मिटा, सिक लगी आ दिल रबा। दिल करे हाँ